अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अज़वाजिहि व अस्हाबिहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमाईन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वन नज्मि इज़ा हवा सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिक मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। मारू मितमली रजा सबई मो सरदार हशर वेल हिसाब में जद मुहिब थींदा महदार उतलोयन वारा लख हजार पर मारू मझन हिकड़ो पीर मुंहिंजा बादशाह जीलानी जलील दादला दरगाह जा खामद जा खलील हुसैनी हीनो आहियां अचवाह रथम वसील दाता मुझी दिल के दे दिलासा दलील जिल्लत कयो मुज़लील रस बादशाह बगदाद जा हमदई सलात खां बाद
काबिल एहतराम मेहमान जी वकार हजरत किबला साईं अलहाज सैयद अमीर अली शाह शिराजी दामत बरकात मुलालिया बानी महफिल मुजाहिद दीन व मिल्लत हजरत किबला साईं अलहाज सैयद खमन शाह शिराजी जीद मजद हो काबिल ताजीम दीगर फर्जंदाने हजरत साईं सखी सैयद शाह मुराद शिराजी रहमतुल्लाह अलैह अजो के हिन प्रोग्राम जा पांधियड़ो अल्लाह तबारक व तआला जे मुक़द्दस कलाम पाक मझां एक नंढड़ी आयत करीमा तिलावत करण जो मूं शरफ हासिल कयो आ जेमें अल्लाह पाक पंहिंजे प्यारे महबूब बिनी जहान जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मेराज शरीफ जो जिक्र बयान फरमायो आ। अवां खे मालूम आ त अल्हम्दुलिल्लाह हिन जाइ ते हर महीने यारी शरीफ पीरन जे पीर बादशाह पीर रहमतुल्लाह अलैहि जी थींदड़ा पर अजो की हिन यारी शरीफ जे मौके ते सोने महबूब अली सलातो सलाम जो मेराज शरीफ जो मौजू भी आ ऐं वडी खुशखबरी खुश नसीबी हिन इलाके जे मुसलमानन जे ला जिन जे कसीर तदाद बचड़न किबला साईं बरादरम मौलवी खलील अहमद जोकियो साहब रहमानी मददुल आली जन जे उस्तादी में कुरान पाक पढ़ी पूरो कयो आ। प्यारा मुसलमान भाईरो इंशाअल्लाह मेराज शरीफ जो भी थोड़ो जिक्र थींदो यारी शरीफ ते भी ॻाल्हाइबो कुरान पाक ते भी ॻाल्हाइबो वॾे आवाज़ ज़ौक़ शौक़ मोहब्बत सां मुझे मदीने जे साईं जे हिन फरमान ते अमल कजो त ज़य्यिनू मजालिसकुम बिस्सलाह मोमिनो मुसलमानो जॾहिं हेड़ा प्रोग्राम कयो तो उन्हनि खे मुंहिंजी सलात सां सिंगारे वेझो अचो त वॾा जवान नंढा सभु गॾिजी अहिड़ी सलात मदीने जे साईं जे मोकिलियो जेका सलात असां तव्हांजे अॼोके हिन प्रोग्राम जो सिंगार बणिजी पवे। सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह जो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। प्यारा मुसलमान भाईरो अल्लाह ताला दी जात बाबरकार फरमायो नज्म इज़ा हवा कसमा मुखे तारे जो जई वक्त उहो आसमानन जे तरफ बुलंद थी रहियो हुयो बी क़िराअत में वरी हीअं वन्नज्म इज़ा हवी मुखे कसमा उन तारे जो जेको आसमान खां हेठि लही रहियो हुयो। बिनी सूरतुन में अल्लाह पाक पंहिंजे हबीब करीम जे मेराज शरीफ जे तरफ इशारो फरमायो आ त जई वक्त 27 जी रात रजब महीने में मुंहिंजा महबूब आसमान दे अची रहिया अर्श अज़ीम ला मकान दे अची रहिया मुखे पंहिंजे महबूब करीम जो कसम जई वक्त हो आसमान दे बुलंद थी रहिया वरी 18 साल मथे गुजारे ला मकान ताईं जो सैर करे ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो
जदे अल्लाह जा महबूब करीम वापस जा जमीन जे तरफ अचन लगा अल्लाह ताला दी जात बा बरकात भरी मुझे महबूब जे लहण जो कसम खयो आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। दोस्तों यह है रजब शरीफ जो महीनो। हिन महीने जी 6 तारीख ते ख्वाजा हजरत ख्वाजा गरीब नवाज जो विसाल है उर्स मुबारक। उन जवान जो उर्स मुबारक जेके अल्लाह से एतरो हसीन बनायो जदे हिंदुस्तान में कदम रखियो त 90 लख गैर मुसलमान सिर्फ ख्वाजा गरीब नवाज जे हुस्न के दिसन आया। 90 लख वो खाली दिसी वाह वाह करे मोटिया न बल्कि साईं जे चेहरे ते निगाहों पवंदियूं वयूं कलमा पढ़ंदा मुसलमान थींदा वया। 90 लख उन्हनि गैर मुसलमान ईमान आंदो हिक साईं ख्वाजा गरीब नवाज जी नजर सां। इहो हिन महीने जो हिकिड़ो मौजू आहे। ऐं मुंहिंजा प्यारा इन रजब शरीफ में गालिबन 16 तारीख ते मौला अली मुश्किल कुशा जी विलादत बासआदत। मौला अली साईं रजब शरीफ में दुनिया के तख्ते ते आया। प्यारा मुसलमान भाइरो उन खां अलावा ही वो रजब शरीफ जो महीनो आ जंहिंजी पहिरीं जुमेरात मदीने जे ताजदार जो नूर मुबारक पंहिंजे अम्मा जी जल आमना रज़ी अल्लाह ताला अन्हा जे बतन में जलव अफरोज थियो। ही वो रजब शरीफ जो महीनो आ जंहिंमें रब करीम असां ते 5 वक्त नमाज जा फर्ज़ फरमाया। ही वो रजब शरीफ जो महीनो आ जंहिंमें असां जे मथां अल्लाह से ज़कात खे फर्ज़ फरमायो। ही वो महीनो आ जंहिंजे 27 जी रात तुझे मुझे प्यारे महबूब मदीने जे साईं खे खुदा समीन खां ला मकान ताईं जो सैर करायो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मदीने जे साईं जा खोड़ मौजूदा खोड़ शान आहिनि। इन्ना अअतैना कल कौसर। ऐ मुंहिंजा हबीब असां तोखे घणियूं नेमतूं अता फरमायो खोड़ शान अता फरमाया आहिनि। ओ मुंहिंजा प्यारा किथे बुरहान किथे नूर किथे रहमतुल लिल आलमीन। या अय्युहल मुज़म्मिल या अय्युहल मुदस्सिर। वॾा वॾा अल्लाह पाक पंहिंजे हबीब खे शान अता फरमाया पर ब अहिड़ा शान आहिनि ब अहिड़ियूं फज़ीलतूं आहिनि जो ख़ुदा पाक तक़रीबन 1.25 लख नबियुनि मञा कंहिंखे बि उहे मक़ाम अता न फरमाया। उन्हनि मां हिकिड़ो मेराज शरीफ आ जेको सिर्फ मदीने जे साईं खे खुदा अता कयो। बे कंहिं बि नबी खे मेराज नसीब कोन थियो। ऐ मुंहिंजा प्यारा ऐं ॿियो जेको मुंहिंजे हबीब जो वॾे में वॾो शान आ वो अञा असां कोन ॾिठो आ अञा कंहिं बि कोन ॾिठो आ। वो क़यामत जे ॾियारे ज़ाहिर थींदो जॾहिं महशर जो मैदान थींदो जिते सारी मखलूक गॾु थींदी। आदम अलैहिस्सलाम खां वठी क़यामत ताईं जेके बि इंसान आया मर्द औरतूं नंढा वॾा ये सब जॾहिं क़यामत जे ॾियारे उथंदा 50,000 साल जो ॾींहुं हूंदो। सिज सवाने जे बराबर लही बीहंदो। मुंहिंजा प्यारा ज़मीन टामे वांगुरु तपी वेंदी। माण्हुनि जा पेर सड़ण लॻंदा पघरजी वेंदा। सलाह कंदा त यार हलो पंहिंजो ॾाॾो आदम आदम अलैहिस्सलाम खे हली दान ॾियूं। आदम अलैहिस्सलाम खे हली अर्ज़ कयूं
त दादा अॼु असांजी पोवारी कर अॼु असांजी सिफारिश कर गॾिजी हज़रत आदम अलैहिस्सलाम ॾे ईंदा आदम अलैहिस्सलाम फरमाईंदो नफ़्सी नफ़्सी इज़हबू इला गैरी अॼु को ॿियो दर वाझायो अॼु को ॿियो दर ॻोल्हियो हिन वक़्त मां कुझु नथो करे सघां रब कावड़ियल ईअं सभिनी नबियुनि जे दर ते वेंदासूं सभु चवंदा इज़हबू इला गैरी अॼु ॿियो दर वाझायो मुंहिंजा प्यारा दोस्तो मदीने जा साईं था फरमाइनि पोइ इन्हनि सभिनी खे ॾस मुंहिंजे दर जो मिलंदो त वञो आमिना जे लाल जे दर ते वलौ अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊक अॼु मदीने जे ताजदार जे दर ते वञो इंशाअल्लाह उतां सभु मसइला हल थी वेंदा सजो मेरा को गॾिजी सुने महबूब जे दरबार में सुने हबीब जे दर ते ईंदा मुंहिंजा प्यारा बुखारी शरीफ जी हदीस अल्लाह जा महबूब फरमाइनि था मां उन वक़्तु आराम में हूंदुसि अवां जा सज उथारींदा कहिड़ा सज हूंदा असां ऐबदारनि जी गंदन गुनहगारन जी पुनल कर का पोवारी आयूं ॾाढा ॾोहारी पुनल आयूं ॾाढा ॾोहारी असां ऐबदारन जी गंदन गुनहगारन जी अॼु पुनल कर का पोवारी साईं आयूं ॾाढा ॾोहारी साईं आयूं ॾाढा ॾोहारी सभई मुझे महबूब करीम जे दर ते हलंदासीं सजदा कंदा अल्लाह जा महबूब फरमाईंदा अवां जा अहिड़ा त गमनाक सज हूंदा एॾा त ॾुखारा सज हूंदा जो मां पटको कोन पाईंदुसि पेरनि में नालेरूं कोन पाईंदुसि अवां जे सजन ते ॿाहिरि निकिरी ईंदुसि ऐं फरमाईंदुसि अना लहा अना लहा घबरायो न डिजो न मां अवां खे बेदर कोन मोकिलींदुसि ॿिए जो दस कोन ॾींदुसि अवां मुंहिंजा आहियो ऐं अवां जो आहियां हाणे देरि कान लॻंदी अचो त मां रुठल रब अवां खे परचाए ॾियां बेटा साहब तो फरमाया उन दियारे मानक मिट संदोम मुझो उधाई में सोजरो हशर वेल हिसाब में छड़े न वेंदोम पो सारियों सदकंदोम मुझो कोहारो के चधड़ी अल्लाह जा महबूब अग में हलंदा असां तवां सब रसूलुल्लाह जी सरबराही में महबूब करीम जे मुंहिंजा प्यारा निगरानी में हलंदासीं सारा माण्हू महबूब करीम जे पुठियां पुठियां हलंदा पोइ उहो मंज़र अजीब हूंदो हिकु आशिक़ फरमायो मुंहिंजो मुस्तफ़ा पाक पधरो लखन में मुंहिंजो मुस्तफ़ा पाक पधरो लखन में जिया गुल गुलाबिया सुरू गुलन में मुझो मुस्तफ़ा पाक मुझो मुस्तफ़ा पाक पधरो लखन में हशर वेल हूंदा सवेरा जवाना तिनी में मोहम्मद परे खां सुञाना हूं दस छोटकारे जो झंडो हथन में मुझो मुस्तफ़ा पाक पधरो लखन में मुझो मुस्तफ़ा पाक पधरो लखन में
प्यारा मुसलमान भाइयों, अल्लाह जा महबूब खुदा दे अर्श अज़ीम जे साम्हूं ईंदा, जे वक्त में अर्श अज़ीम जे साम्हूं ईंदा त यकदम खुदा दे अर्श जे साये में सजदो फरमाईंदा। ऐं जॾहिं सजदो फरमाईंदा त साईं करीमन जा ज़ुल्फ़ मुबारक ज़मीन ते खिंडरी पवंदा, ज़मीन ते खिंडरी पवंदा। अल्लाह जी नज़र पवंदी। रब करीम पंहिंजे कुदरत वारे हथन सां पंहिंजे महबूब खे उथारींदा। इरफ़ा रासक या मुहम्मद सल्लल्लाहु, मुंहिंजा हबीब मथो मुबारक मथे खणो, जेको घुरंदो सो तव्हांखे ॾिनो वेंदो। वल सौफ युतीक रब्बुक फतरदा, अॼु असां तोखे राज़ी कंदासीं। मुंहिंजा हबीब करीम अॼु सजदे वारी घड़ी न आहे। असां अयबअसक रब्बुक मकाम महमूदा, अज मकाम महमूद वारी घड़ी आ। ऐ मुंहिंजा मिठा अज मथो मुबारक मथे खण, तोखे मकाम महमूद अता फरमाया। जीअं तू चाहींदे तीअं थींदो। मिलदुल अर्श इला तहत सरा कुल्लुहुम यतलबून रिदाई वाना अतलुब रिदाक या मुहम्मद। सोना जेका तुंहिंजी रदा सामुजी रदा जे चाहींदो तीअं थींदो। वाह वाह। हिक उर्दू जे आशिक़ हिन सॼे मंज़र खे पंहिंजे टिन शेरनि में अहिड़ो त बंदि कयो आहे जो सुभान अल्लाह। पाण फरमाए तो सरे अर्श सजदे में सर को झुकाया, बिखर कर के जुल्फों ने ये रंग लाया। जॾहिं मुंहिंजा महबूब करीम सजदो फरमाईंदा, जुल्फ खिंडरी पवंदा, अल्लाह पाक पंहिंजे कुदरत वारे हथनि सां पंहिंजे हबीब खे उथारींदो ऐं फरमाईंदो। खुदा ने ये कहकर नबी को उठाया कि प्यारे तेरे गैसू क्या मांगते हैं। मुझा महबूब मथो मुबारक मथे तुझा जुल्फ मुखा छा घुरन छा घुरण आया। अज घुरो तो सही। हाने अल्लाह जा महबूब अर्ज कंदा, मोहम्मद ने रोकर कहा या इलाही, मोहम्मद ने रोकर कहा या इलाही, मेरे गैसू की है यही दुहाई। गुनहगार उम्मत की करते रिहाई, गुनहगार उम्मत की करते रिहाई, मेरे गैसू ये दुआ मांगते हैं। मुझा मौला गुनहगार उम्मत जी बख्श जो सवाल खड़ी आहे, पंहिंजे उम्मत जे बख्शराइण जो सवाल खड़ी आयो आहियां। हाणे अल्लाह सां फरमाईंदो, रब ने फरमाया न घबरा मोहम्मद, जरा सामने अर्श पर आ मोहम्मद। रब ने फरमाया न घबरा मोहम्मद, जरा सामने अर्श पर आ मोहम्मद। जिसे चाहे बख्श वाले मोहम्मद, जिसे चाहे बख्श वाले मोहम्मद, के प्यारे तेरी हम रज़ा चाहते हैं।
मुझा महबूब तुझी रज़ा चाहींदड़ आहियूं जीअं चवंदे तीअं थींदो बेटा इज़ात तो फरमाए उथी बीहंदा तो फरमाए तो मंज़र छा थींदो जत सब जवान पर मर्द मंजन हेकड़ो हशर वेल हिसाब में पुनल ईंदो पहलवान पोइ छुटंदो सारो जहान आरीअ जे एहसान सी अल्लाह जा महबूब करीम उथी वेंदा मुजादी दोस्तो साईं करीमन खे अल्लाह जी ज़ात सिफ़ात जो इज़्न अता फरमाइंदा मक़ाम महमूद खमराज अल्लाह पाक मक़ाम महमूद यानी शफात जो इज़्न अता फरमाइंदो ऐं रब फरमाइंदो मुंहिंजा महबूब अॼु जेकॾहिं चाहियो था त अवां जी हिकिड़ी अवां जी उम्मत जो हिकिड़ो हिस्सो बग़ैर हिसाब किताब जे बख़्श करे छॾियां तव्हां राज़ी थींदा मदीने जा साईं फरमाइंदा जी न मुंहिंजा मौला ऐं मुंहिंजा हबीब ॿ हिसा बख़्शे छॾियां बग़ैर हिसाब जे पोइ अर्ज़ कंदो मदीने जो साईं त मुंहिंजा मौला मां राज़ी न थींदुसि पोइ मुंहिंजा महबूब छा चायो अल्लाह जो हबीब अर्ज़ कंदो मौला अॼु उम्मत जे मामले में मूंखे इख्तियार ॾेई छॾ जेके वणे उनखे जन्नत में मोकिलींदो वञा मूंखे को रोकण वारो न हुजे पोइ अल्लाह साईं पंहिंजे हबीब खे फुल इख्तियार अता फरमाईंदो आला हज़रत अज़ीमुल मर्तबत रहमतुल्लाह अलैह तॾहिं फरमायो ए दुनिया वारो अज मदीने जे साईं जी ताकत खे मंजूर कयो तस्लीम कयो क़यामत जे ॾियारे अगर तव्हां मनी बि विया तब उन ॾियारे रब ऐं रब जो रसूल न मञीदो अज रब करीम जे महबूब जी दामन वट अज मन त बिनी जहानन में मुझो अजो मदीने जो साईं रसूल जो सरदार आ फरमाए तो आज ले उनकी पनाह आज मदद मांग उनसे आज ले उनकी पनाह आज मदद मांग उनसे फिर न मानेंगे हम गर तू महशर में मान गया फिर तू महशर में मान गया ही जो को शफात उज़्मा वारो ओदो आ यो मुझे महबूब करीम जो वडे में वडो शान आ जदे मानू दिसंदा मुखालिफ दिसंदा आंगरियूं दंदे अची वेंदियूं हैरान थी वेंदा चवंदा यार असां त पाण जहिड़ो पे समझो असां जो त को इख्तियार कोने को पर बाबा मदीने जा मीर बाबा तुंहिंजो शान आ बाबा तुंहिंजो मकाम आ हुन दिहाड़े सब पिया चवंदा मुस्तफा शान अमा जो शाहिया मुस्तफा शान अमा जो शाहिया अज ताई अहड़ी रब तो जहड़ी अज ताई अहड़ी रब तो जहड़ी तस्वीर न कंहिंजी ठाहिया मुस्तफा शान अमा जो शाहिया यो शान के खुदा पाक को अता फरमायो आ मदीने जे ताजदार के अता फरमायो अलगर्ज उनमा पेरियो आ मेराज मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो मेराज शरीफ जो को आ उन्हीं जी वजह छाए वडी वजह ही आ त मदीने जे साईं फरमायो कुल इन्नमा अना बशरुम मिसलुकुम आऊं अहां जेड़ो इंसान आया हालांकि इहो लफ्ज इहो इरशाद मदीने वाले साईं मुसलमानन खे कोल मोमिनन खे न मक्के जे काफरन खे चयो ओ मक्के जा काफरो तव्हां मूंखे इंसान बि नथा समझो छा अवां मूंखे नमाज़ पढ़ण नथा ॾियो अवां जो मायूं मुंहिंजे मथां किचरो उछलाइनि थियूं अवां जा ॿार मूंखे पत्थर हणनि था छा भला तव्हां मूंखे पाण जहिड़ो इंसान बि नथा समझो ऐं मक्के जा काफरो मुस्किल
मुस्किरो मुशरको जी अवा मक्के में रही सको था मक्के मक्के मारा आयो ये मां भी मक्की आया मां मक्के में रही सका तो मुखे पे रहन जो हक दियो अवा छोटा मुखे तंग कयो छोटा मुझे मथों पत्थर रखो छोटा मुखे मायन खां कतरो छुरायो छोटा बारन के हथन में पत्थर दी मुखे हणायो अल्लाह जे महबूब करीम उन्हनि काफरन के समझाइण जे ला ओ काफरो मुखे अल्लाह जो रसूल न मञो मुखे खुदा जो पैगंबर नबी न मञो मुखे मुते तव्हां कलमो न पढ़ो दीन इस्लाम के कबूल न कयो अहां जी मर्जी आ कम से कम मक्के जो समझी मक्के में रहण जो हक त मुखे दियो साईं करीम ये लफ्ज काफरन के किया मुसलमानन मोमिनन के कजाकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुन मुबीन फरमायो काफरन के चऊं ता वमा जड़ो इंसान भी ना आया जा तवा मुखे पत्थर था हणो तंग था कयो कम से कम मुखे मक्की समझी मुखे कम से कम पान जड़ो इंसान समझी सुकून सा मक्के पाक में रहण दियो मगर किन मानुन इन आयत मजा अकीदो ठायो त मदीने जो साईं असां जड़ो आ बशरा जेड़ा असां जा हथ एड़ा मदीने जे साईं जा हथ जे मदीने जे साईं जो अखियूं ये असां जो अखियूं जे साईं शादी कयूं ये असां भी शादी कई मुजा प्यारा पशर समझी वही रहा मगर हजरत पीर साईं मिठा रहमतुल्लाह अलैहि फरमाइन था अन बशर दा शोर न मचा तो विच यूहा दे दीदत का तो अन बशर दा शोर न मचा तो विच यूहा दे दीदत का तो आ भाई अड़ा इंसाफ पचा तो आ भाई अड़ा इंसाफ पचा तो कुछ सोच सुते दीरो जेकर चाही अहद को मिलना जेकर चाही अहद को मिलना अहमद नाम पकई दीरो जेकर चाही अहद को मिलना एहन राज निराले एहन राज निराले आशिक ते माशूक विचाले एहन राज निराले सैहन राज निराले आशिक ते माशूक विचाले छोड़ मसले कुल जुज वाले छोड़ मसले कुल जुज वाले अरे मुफ्त न मगज खपैंदी रो मुफ्त न मगज खपैंदी रो जेकर चाही अहद को मिलना जेकर चाही अहद को मिलना तो अहमद नाम पकैंदी रो जिथ जो वेखी नाम मोहम्मद चुम चुम अखियां ते लाईंदी रो एहन राज निराले बाजू मोहम्मद रब को गोलन महज है अपने आप को रोलन बाजू मोहम्मद रब को गोलन महज है अपने आप को रोलन बिना संभावन खीर विलोड़न बिना संभावन खीर विलोड़न अरे मुफ्त न मगज खपैंदी रो जेकर चाही अहद को मिलना जेकर चाही अहद को मिलना तो अहमद नाम पकैंदी रो जिथ जो वेखी नाम मोहम्मद चुम चुम अखियां ते लाईंदी रो एहन राज निराले प्यारा मुसलमान भाइयों
मानू अकीदो ठाए वही रहा तबलीगू करण लगा मानू के समझाने लगा तो मदीने जो सही असा जे वडे भावांगे आ असा जेड़ो बशर इंसान आ अल्लाह ताला दी रात बा बरकत फरमायो मुजाराना इस्तेमाल के सिजू बंदूक किए तो हना आ तो खेमा एड़ो मेराज कराया जो इन जो आंगलियों नंदे अची वेंदो ए मुजा हबीब करीम इन जी समझ खत्म थी वेंदी मुजा हबीब तुजो एड़ो शान आ तू आम इंसान छा पर कहीं मुझे नबी जड़ो नहीं तुझो शान आला उतबा ऐ हबीब करीम तुझो शान तमाम बुलंदा अल्लाह ताला दी रात बाबरकात जिब्राइल के हुक्म कयो जिब्राइल जी मुझा मौला जिब्राइल 27वीं जी रात रजब शरीफ जो महीनो आ हिन महीने में मुझे महबूब जो नूर सदन अम्मा जी जल्दे बदर में दाखिल जो अज वो महीनो आ शुरू में नूर मुबारक आयो आखिर में मां वरी उन नूर जी दावत तो कयो ला मकान ते दावत तो कया जिब्राइल जी मुझा मौला तोखे कम करणो पवंदो दुनिया में वन जमीन जे तके ते लही वन सारी मखलूक खे निंड कराया वणन खे चयो त चुरफुर छॾे ॾिन तारन खे चयो त चुरफुर छॾे ॾिन सिज चंड खे चयो हिकड़ी जाइ ते भीजी वञल ऐ जिब्राइल जी मुझा मौला हवा खे चयो त मौकूफ रहे अज सिज चंड पंहिंजी जाइ बिहन जमीन खां ला मकान ताईं जेके मुझा मलाइकन अज उन्हनि खे हुकुम कर त जेके तकबीरूं हणण वारा जेके सुभान अल्लाह चवण वारा जेके जेके रुकूअ में आहिनि क़याम में आहिनि सजदे वारा आहिनि उन्हनि सभिनी खे चयो अज इबादत क़बूल नाहे अज हम्द तस्बीह क़बूल नाहे अज जेकॾहिं मां रब खे राज़ी करण चाहियो था त मुंहिंजो ख़ासि महिमान मुंहिंजो दिलबर मुंहिंजो महिमान थी अची रहियो आ अज मुझे हबीब जे गुजरण वारे रस्ते जे बिनी पासन अवा कटारू करे बियो जडे मुझो हबीब गुजरे त अवा चइजो सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मद सोचो सल्ले अला करीम मथे आसमानन ते अज खुशी जा अंबार लगाए आ सबरी खे तो खुशू मलायन यहाँ जमीन पर वहाँ फलक पर रची थी शादी मची थी धूमें यहाँ जमीन पर वहाँ फलक पर रची थी शादी मची थी धूमें उधर से अनवार हंसते आते इधर से नफहात उठ रहे थे उधर से अनवार हंसते आते इधर से नफहात उठ रहे थे जिब्राइल मिनटन में इंतजामात मुकम्मल करे आयो अर्ज के बोजा मौला जी हवा जो हुकुम चोती थी चुको आ हाने हुकुम चाहे मुझे पाक रब फरमायो जिब्राइल वन जन्नतुल फिरदौस में जिते 40,000 बुराक चरन था प्या उन्हनि 40,000 बुराकन मजा ओहो बुराक वठी आ जंहिंजे सीने में इश्क़ मुस्तफा जो बाग लगला आइन सब हिक जहिड़ा सब खूबसूरत सब सुलामतारा पर मुखे वो बुराक खपे जंहिंजे सीने में मुस्तफा करीम जो इश्क जो बाग आबाद आ सब आशिक़े रसूल पर हुन जो इश्क सभिनी खां मथे आ वो बुराक गोले वठी आ जिब्राइल अलैहिस्सलाम रवानो थियो मगर जॾहिं जन्नतुल फिरदौस में आया 40,000 बुराकन ते नजर पई हेॾा भी भला बुराक हेडा भी भला बुराक वाह 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 नजारो लगो पियो उते जिब्राइल छा चयो तुझी रमज़न खे मां छा जाना दिल में इजहार बिया इसरार बिया तुझी
रमज़न खे मां छा ॼाणा जंहिंमें इसरार बि आहे इज़हार बि आहे तुंहिंजा अहिड़ा इशारा कीअं सम्झां जंहिंमें इनकार बि आहे इक़रार बि आहे सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तकीर नारे हैदरी नारे पीर उलमा अहले सुन्नत हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम सभिनी बुराकनि जो निज़ारो कयो मगर ॻाल्हि सम्झ में न आई त ख़ुदा जो इशारो कहिड़े बुराक जे तरफ़ आहे आख़िर ॻोल्हींदे हिकिड़ी जन्नत जी वादी आहे हुन वादीअ में निहारे हिकिड़ो बुराक आहे जेको तमामु कमज़ोर अभरो ऐं रोई रोई हुननि जे गलनि ते नदियुनि नालनि जा निशान बणिजी चुका आहिनि न खाधो याद आहे न पीतो याद आहे वेठो आहे घोड़ा वेठो ॻाड़े पर छा पियो चवे त मूं ते बि महिरबानी मूं ते बि महिरबानी अॼु सॾ खां सिवा करे वञ मां लाइलाज आहियां मुंहिंजी दवा करे वञ मूं ते बि महिरबानी मूं ते बि महिरबानी आया तबीब काफी पर पोइ बि न मिली माफ़ी आया तबीब काफी पर पोइ बि न मिली माफ़ी तूं आ हबीब शाफी तूं आ हबीब शाफी साईं दर ते दुआ करे वञ मूं ते बि महिरबानी मूं ते बि महिरबानी आशिक रहियो रड़िया अॼु आख़िरी घड़िया आशिक रहियो रड़िया अॼु आख़िरी घड़िया हे कर हेॾे लड़िया हे कर हेॾे लड़िया साईं दर ते दवा करे वञ मूं ते बि महिरबानी मूं ते बि महिरबानी जिब्राईल अलैहिस्सलाम समझी वियो त हिते कुझु राज़ आहे हिते कुझु मसइलो आहे पासे खां वेही पाण फरमायूं ऐ बुराक बीमारियूं दुख तकलीफ़ूं सभु दुनिया में आहिनि ही जज़ाए ख़ैर जी जाइ आहे ही वो बिश्ता जंहिंजे हौदे कौसर जो हिकिड़ो प्यालो पी त 24 करोड़ साल वरी उञन लॻंदी ही वो बिश्ता जंहिंमें हूरन हिकु हूर जो ॾंद ज़मीन ते किरे क़यामत ताईं सिज रोशनी छॾे वञे ही वा जन्नत जंहिंमें को दुख कोन्हे को गम कोन्हे मज़ा ई मज़ा लेकिन तोखे छा थियो आहे बुराक न्यारे हज़रत जिब्राईल खे फरमायो कुर्ब में जो क़ैद छो सोले ज़वाला चारवा बिरह जी बीमारी बारन जी दवा दी दरवा हेॾड़ी दिल दर्द हेॾा चो भला कीअं चाक छे सिर दयूं प्या सूर वठजन इश्क जो आज़ारवा हे इश्क जो आज़ारवा मूं ॾिठा हिन मर्ज़ में खोड़ मस्ताना व्या मरी मूं ॾिठा हिन मर्ज़ में खोड़ मस्ताना व्या मरी ऐ महेसर दोस्तीअ में सिर दियण वहवारवा जिब्राईल फरमायो बुराक पंहिंजी बीमारी ॿुधा
पंजो दुख बुधा तोखे इलाज दस्यां थी सके तो मूं वटि इलाज हुजे। हज़रत बुराक निहारे पान फरमायो कैनू हाल सुनावा दिलदार कोई मेहर मुराद नहीं मिलदा। कैनू हाल सुना दिलदार कोई मेहर मुराद नहीं मिलदा। जिब्रील केड़ो तो सा हाल हो रहा केड़ी तो के बीमारी बुधाई बीमारी आए कान जो इलाज हो जे इन जो इलाज ही कुछ बियो। जिब्रील फरमायो बुराक बुधा तो सही केड़ी बीमारी आ इलाज जे करी मूं वटि न आए त मूंखे ख़बर पए त जन्नत में बि अहिड़ी बीमारी आ जंहिंजो इलाज कोन्हे को। मिठाई साहब जो फरमाए तो अज कुण खड़ियल सजन पंहिंजा सारिया गलन तां कूड़न जूं बूंदूं बस न कन संदीस कपरियल लोक ॾिठे ही न लहे। एहसास तो सभी को खाए पिए न पियो अरसे दराज है वो अरमान उठन में ससुए दे तसूरन जो हो अरमान उठन में ससुए दे तसूरन जो है ससुए दे तसूरन जो है टक्कर में तो कारो थी टक्कर में तो कारो थी है सुबह साथी अदन मिया सुबह साथी अदन मिया ओ अरमान उठन मिया ससुए दे तसूरन जो है महारो तमयन चूमिया महारो तमयन चूमिया पर वागू वसत जतन मिया है वागू वसत जतन मिया अरमान उठन मिया ससुए दे तसूरन जो ओ अरमान उठन मिया ससुए दे तसूरन जो है अदियूं शाह लतीफ चमिया भित जो घोट लतीफ चमिया है केर बुधे सद मुया चमिया केर बुधे सद मुया चमिया ओ अरमान उठन मिया ससुए दे तसूरन जो हो अरमान उठन मिया ससुए दे तसूरन जो जिब्रील फरमाया बुराक बीमारी बुधा दुख बुधा अर्ज कई या जिब्रील जने अल्लाह ताला जी दावत असा के पैदा फरमायो पोइ अल्लाह पाक फरमायो बुराको संभरी बियो अदब करे बियो मां पंहिंजे प्यारे महबूब दिलबर मोहम्मद खे थो आया मां पंहिंजो महबूब अवां खे थो ॾेखारियां वो महबूब जो नबियों में नबी ऐसे के खत्मुल अंबिया ठहरे वो नबियों में नबी
ऐसे कि खत्मुल अंबिया ठहरे और हसीनों में हंसी ऐसे कि महबूबे खुदा ठहरे। एड़ो महबूब तो आंखें देखा ना जो हुस्न यूसुफ और है ताहा का जलवा और है, हुस्न यूसुफ और है ताहा का जलवा और है, माहे किन्आ और है महरे मदीना और है। आसमानों पर गए इदरीस ओ ईसा शक नहीं, आसमानों पर गए इदरीस ओ ईसा शक नहीं, पर दम में सैरे लामकान, दम में सैरे लामकान मेरा जे असरा और है। सुभान अल्लाह। तूर और मेराज के, तूर और मेराज के किस्से से होता है, अपना जाना और है, अपना जाना और है, उनका बुलाना और है, उनका बुलाना और है। मरहबा मरहबा। मुफ्त भी लेते नहीं आशिक हयाते खिदर को, मुफ्त भी लेते नहीं आशिक हयाते खिदर को, खाली जीना और है, खाली जीना और है, मर मर के जीना और है, मर मर के जीना और है। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अल्लाह से फरमायो जिब्राइल ऐ बुराक को मां तव्हां खे पंहिंजो हबीब थो ॾेखारियां, पंहिंजो महबूब थो ॾेखारियां। असां संभरी बीठासीं, अल्लाह पंहिंजे महबूब करीब खे असांजे साम्हूं आंदो। जिब्राइल तोखे कहिड़ी ॻाल्हि कयूं, बसि हिन दिल जी हिफ़ाज़त ॾाढी कयमि पर पोइ बि वीचारी लुटिजी वई, हिन दिल जी हिफ़ाज़त ॾाढी कयमि पर पोइ बि वीचारी लुटिजी वई। अची अहिड़ा कंहिं वार कयसि हिक कूक करे पोइ मुटिजी वई। हाथ कता तारे आया मगर प्या ॾिसण सां होश उड़ी, यक राह थी सब चवण लगा हीअ कीमें मांगे कुटिजी वई, हीअ कीमें मांगे कुटिजी वई। अल्लाह जा महबूब साम्हूं आया, होश असांजा उड़ी विया, सभई मुंहिंजे महबूब जी मोहब्बत में बेकरार थी विया, पर असांजी दिल मदीने जो साईं खणी वियो। आशिक सभई थिया पर असांजे दिल में इश्क़ मुस्तफा जो बाग लगी वियो। जिब्राइल उहे ॾींहं वरी अॼोका ॾींहं खाधा विसरी विया, पीता विसरी विया, जन्नत जा मज़ा विसरी विया। जिब्राइल उन ॾींहं खां रोज राड़ो आ, अब मेरी निगाहों में, अब मेरी निगाहों में जचता नहीं कोई, अब मेरी निगाहों में, अब मेरी निगाहों में जचता नहीं कोई, जैसे मेरे सरकार हैं, जैसे मेरे सरकार हैं,
ऐसा नहीं कोई अब मेरी निगाहों में। आरफन जो सुल्तान सखी सुल्तान रहमतुल्लाह फरमाए तो बुरा कन जो इजहार चाहो इरशाद तो फरमाए सब प्या चवन ए तन मेरा जे चश्मा में ते में मुर्शिद देखना रजा सुभान अल्लाह सुभान अल्लाह। लूलू दे मुझे लख लख चश्मा हिक खोला हिक कज्जा है इतना डिठिया मैनू सब्र ना आवे होर किथे वल भजा सुभान अल्लाह। मुर्शिद दा दीदार है हजरत बाबू मैनू लख करोड़ा हजा सुभान अल्लाह। नारे तकबीर नारे रिसालत नारे तकीर नारे हैदरी नारे पीर उलमाए अहले सुन्नत। बस जिब्राइल हुए दिया जो का दिया रखादा विसरिया पीता विसरिया हर शे विसरी वैया बस इं समझो वांगे न लुटीला अदियों इश्क वारी जे है मुवांगे न लुटीला अदियों इश्क वारी जे भेनरो इश्क वारी जे है बरसर बूंद बिराजी अल्लाह मिला उचते आहे उठी उठीला अदियों इश्क वारी जे सुभान अल्लाह भेनर इश्क वारी जे है काना बुद्धि सो का काना बुद्धि सो का है रे कसूर उठी का कुठीला अदियों इश्क वारी जे भेनर इश्क वारी जे हजरत जिब्राइल अलैहिस्सलाम फरमायो पुरा मुझो मसलो हल थियो तुझो भी मसलो हल थियो ऐ जिब्राइल जय महबूब जी सिक मोहब्बत में रोई पयो
अमा बुधो हूंदो त रब फरमायो त हिकड़ी रात मुंहिंजो महबूब अरशन फरशन जो दौरो कंदो लामकान जो सैर कंदो याद हूंदी तोखे इहा ॻाल्हि बुराक जी हां जिब्राईल अल्लाह जे मलाइक जिब्राईल फरमायो बुराक उहा रात जो किया अल्लाह से मूंखे मोकिलियो आहे त उहो बुराक मुंहिंजे महबूब जी सवारी जे लाइ वठी वञ जेके जंहिंजे सीने में इश्क मुस्तफा जो बाग आबाद आहे। प्यारा मुसलमान भाइरो अल्लामा शेख अब्दुल हक रहमतुल्लाह अलैह दहलवी मदारुजुन नबुवत में लिखन था त इहा खुशखबरी जो बुराक ॿुधी त सेकंड में ॿियनि बुराकनि खां तकड़ो मतारो थी वियो। गम जहिड़ी बीमारी न आहे ऐं ख़ुशीअ जहिड़ी खुराक न आहे। ख़ुशी मिली सही खुराक मिली त ॿियनि बुराकनि खां बि तकड़ो थी वियो। मुंहिंजा प्यारा दोस्तो हाणे ॾिसो गौर कजो महराज जे वाक़े ते थोरो गौर कजो। सवारी जी ज़रूरत कान्हे अल्लाह से पंहिंजे महबूब खे ईअं घुराए थो सघे रातूं आहे मगर न। ऐं जिब्राईल जी मुंहिंजा माण्हू जन्नत मां पटको खणिजे मुंहिंजे महबूब जे लाइ पटको खणिजे दस्तार खणिजे मुंहिंजे महबूब जे लाइ लिबास खणिजे मुंहिंजे हबीब जे लाइ नाइलैनूं खणो अतर मुश्क खणो जन्नत जा। हाणे इन्हनि सभिनी शयुनि जी का ख़ासि ज़रूरत नहीं पर रब करीम फरमायो उन्हनि मुखालिफ़नि खे साड़णो जेके मुंहिंजे महबूब जे शान खां वाक़िफ़ न आहिनि मुंहिंजे हबीब जे शान जो क़दर नथा कनि जेके चवनि था त असां जहिड़ो आहे इख्तियार कोन हो अॼु उन्हनि खे ख़बर पए कि उहो दिलबर महबूब आहे जंहिंजे इस्तक़बाल जे लाइ ख़ुदा थिया जंहिंजो सुखड़ियूं पाखड़ियूं ख़ुदा पाक पाण मोकिले रहियो जंहिंजे लाइ सवारी रब पाण मोकिले रहियो आहे। आम माण्हू न आहे आम नबी न आहे कि उहो महबूब आहे जंहिंते मां ख़ुदा आशिक़। जिब्राईल टे मलाइक ॿिया वॾा 70,000 मलाइक 70,000 मलाइक गॾु मुंहिंजा प्यारा दोस्तो रोशन ॾिया चिराग जन्नत जा खयां बुराक जी मोहर जिब्राईल जे हथ में आ जई वक्त में वादी मक्का में आया बुराक उते बीठो मलाइक उते बीठा ऐं उते 100 लाख नबियन जो अग में मौजूद बीठो हो जिनके दुनिया में वली थी अचणो हो से सब रूहानी तौर पर उन जाए ते महबूब जे इस्तकबाल जे ला बीठा हा। वादी में सब औलिया सब अंबिया मलाइक सगोरा उते बीठा जिब्राईल अगते हलियो अल्लाह से फरमायो जिब्राईल मुझो हबीब उम्मे हानी जे घर में आराम आ तकड़ न कजा सद न कजा या रसूल अल्लाह या हबीबुल्लाह न पुकार जा जिब्राईल दरवाजो न ठुकाए जा मुझो महबूबा अदब जी जाया हिते जिब्राईल इं जल्दबाजी न कजा मुझा मौला जी हुक्म हुजे जिब्राईल घर जी छत जो सुराख करे पंहिंजा पर सकोड़े उन सुराख मां अंदर वञ मुझो मदीने वारो आराम में आ पेरां दी वेजा पेरन खां वेजा सरां दी न वेजा फैज तोखे पेरां दी मिलंदो पेरां दी वेई पो मूं तोखे सॼो नूर जो ठाहियो आ सिर्फ तुंहिंजा हे बचप मूं काफूर मां ठाहिया आहिनि काफूर बर्फ खां वधीक थधो हूंदो आ ये ॿई काफूरी पंहिंजा चप मुंहिंजे महबूब करीम जे कदमनि जे तरिन खे चिमन जी सूरत में लॻाए ॾा दिमाग़े नबुवत ते थदकार ईंदी हसनैन जो नानू पाणी जागी पवंदो आमना जो शहजादो जागी पवंदो मुझे हबीब करीम के पो दावत ना मोड़जा प्यारा ही सब मुखालिफन के साड़न दे लार करीम कयो जिब्राईल अलैहिस्सलाम कमरे के अंदर आया पेरां दी वेई पंहिंजा काफूरी चप रसूल दो जहां जे कदमन जी तरिन खे हणन था मुझा प्यारा चुम्मियूं था ॾियन अल्लाह जो हबीब मुझा प्यारा दोस्तो बुजुर्गो हजरत अम्मा खातून जन्नत जो बाबो जागे थो मुझा प्यारा जीअं जो जागिया जिब्राईल ने निहारे पान फरमायो जिब्राईल अगे भी ईंदो आई
लेकिन कदमन खे चुमियूं न ॾींदो आहियां। अॼु त ख़ैर आहे अर्ज़ कई मुंहिंजा राणा मां पंहिंजे मर्ज़ी सां न अल्लाह जे हुक्म सां चुमियूं ॾेई रहियो आहियां। सुभान अल्लाह। जिब्रील भला छाजे ला मकसद चाहे मुझा प्यारा जिब्रील अर्ज कयो के तेरी मेराज के तू लोह कलम तक पहुंचा, तेरी मेराज के तू लोह कलम तक पहुंचा और मेरी मेराज के मैं तेरे कदम तक पहुंचा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। सोना अमा जो मेराज ला मकान ताया मां जिब्रील जो मेराज अमा जे कदमन ताया। खाने मदीने जे साईं फरमाए सवाल कर मेराज में जिब्रील से कहने लगे शाहे उमम तूने तो देखे हैं जहां बतलाओ तो सही कैसे हैं हम। रूहुल अमी बोले के आए मैं जब भी तेरी कसम आफाक हाँ गर्दीदम मेरे बुता बुरजीदम बिस्यार खूबा दीदम लेकिन तो चीजें दीगरी। ऐ मुझा महबूब मशरक मगरब जुनूब शुमाल मुंड थो ऐ मुझा पाक महबूब करीम लेकिन तो जड़ो मोहम्मद मुस्तफा मुखे किथे भी नजर न आयो। हुरूं गुलमान मलाइक नबी रसूल मुरसल ॾिठा तो जड़ी सूरत मुखे किथे भी नजर न आई। तने सही किबला इब्राहिम जान रहमतुल्लाह अलैह फरमायो तुझे कदमन ता कुर्बान सजन तुझे कदमन ता कुर्बान सजन घोरे घोरा पैजी ये जान सजन तुझे कदमन ता तुझे कदमन ता कुर्बान सजना तुझे कदमन ता कुर्बान सजना घोरे घोरा पैजी ये जान सजना तुझे कदमन पीर से फरमायो सुआ सब तोते खत्म मुझा सोना तुझो कसम सुआ सब तोते खत्म मुझा सोना तुझो कसम तो जड़ो पियो कोने डिठम मुखे रब जो कसम। प्यारा मुसलमान भाईरो जिब्रील पैगाम दावतनामो पेश अल्लाह जा महबूब संभरिया गुस्ल मुबारक कयो जन्नती लिबास जन्नती पटको जन्नती खुशबू जन्नती नाले नु पाए वादी मक्का दे हलिया अल्लाह से फरमायो मुझा हबीब आमा जे हुस्न जमाल ते 72,000 पर्दा पया अज उन पर्दन मजा हिकड़ो पर्दो ला हिकड़ो पर्दो जो लाथा त 27 रात ही चंद जी चांडो की तो हुई कोन वादी मक्का में हजारों मलाइक चूरज नूरानी चिराग खयो बीठा जने हिकड़ो पर्दो लाथा त मंजर छा बीठो बुझ गई जिसके आगे सभी मशअले बुझ गई जिसके आगे सभी मशअले शम्मा वो लेके आया हमारा नबी शम्मा वो लेके आया हमारा नबी। चंद हुई कौन चंद जी रोशनी की कड़ी ताकत चंद में सिज में तो मुझे महबूब जो नूर आ बेटा साहब तो फरमाया तो चंद चवाए सच मठो मूर न भाईए कदी उबरी सनड़ो कदी उबरी गच बाखू चो नक तुम्हें नाहे कशानी प्रिय जी
चंड चवाए सच जे मठो मूर न भाईए कड़ी उभरी सनड़ो कड़ी उभरी गच जेको मुंह में बरई पियो मच आऊं पदम न भोया परी अजे खणी नेण खुमार मां जनाज कयां नजर सूरज शाखूं झकियूं कुमाणो कमर तारा कचूं ताए बचा मुझो देखी दे दिल भर पो झको छोन जोहर मुझे जान बजे त जमाल सी अल्लाह जा महबूब वादी मक्का में आया वादी मक्का में आया जिते 1.25 लाख नबी इंतजार में कुल वली रूहानी तौर इंतजार में हो वडा मलाइक जिब्राइल बीठो आ सब अदब सां सुने हबीब जे इस्तकबाल में बीठा आहिन अल्लाह जा महबूब आया हजरत ख्वाजा गुलाम फरीद कोट मिठन वारे जी खुश नसीबी फरमायो फरीद वे झड़ो आ फरीद सद क्यों पियो सही भिटाई कोट आलम अरवाह आया हजरत ख्वाजा गुलाम फरीद कोट मिठन वारे जी किताब बयाज फरीद उन जे मथा किताब जे मथा साईं जो फोटो आ उन में तमा गौर कंदो त हिकड़ी गल ते मिट्टी लगल साईं तस्वीर में मौजूद है ॾिसजे थी मिट्टी लगल फकीर ने अर्ज को सुना ये मिट्टी लहे कान किथां जी मिट्टी आ 5 वक्त वजू था कयो तो सुल्तान क्यों था मिट्टी लहे कान थी ख्वाजा गुलाम फरीद कोट मिठन वाले बुधाए पान फरमायो अकेले नहीं फरीद को रूहुल अमी को भी है अकेले नहीं फरीद को रूहुल अमी को भी है लगी उनके कदमों की खाक मुंह पर फरमायूं ये मेराज वाली रात वाली मिट्टी जड़े साईं जो बुराक उड़ाना परन जे प्रेशर ते जड़े मिट्टी उड़ानी कुछ मुखे लगी कुछ जिब्राइल कुछ मुखे लगी कुछ जिब्राइल के बेटा साहब का पूछो से तवा फरमायूं असां भी वे जहासी साईं पो मंदर चाओ ती अदा केड़ी गाल कया मां जड़ी जोतड़ी तब बानी बारो चल जी जिन डिठो मदीने जे साईं मानू दुनिया ते बेवकूफ इल्म जे बावजूद भी चवंता बशर हो हियो हो हेड़ियूं गालियूं हेड़ियूं पर आलिम ई हा आशिक ई हा जेके फरमाइन प्या त मां जड़ी जोतड़ी तब बानी बारो चल जी हुज्जत हो तपनु से मुआ के हुजा पाइन पैर में माते जुतियन जेही पर विसारे बेईतन के चन रे की रहा अदा केड़ो मंजर बुधाया जरे साईं करी मेराज ते वनी रहा नाले नु कदमन में हुयो नाले समेत जने बुराक ते वेठा उडाना उन टाइम दिल चयो ऐ मुजा मौला मुखे अब्दुल लतीफ न बनाई हा मुखे भिटाई घोट न बनाई हा शायर आलिम न बनाई हा अजो की रात जे वास्ते सोने हबीब जे कदमन जी जुती नाले न बनाई हा त माप मदीने जे साईं सां गडे थी तुजो अरसे ला मकान घुमी वई मां जड़ी जोतड़ी तब बानी बारो चल जी हुज्जत हो तपनु से मुंह कमीनी आके पूजा पाइन पैर में माते जुतियन जही विसारे वे तन के चले की रहा मदीने जा साईं उड़ाना परवाज के हिटाई साहब है बारो चल पानी पानी छोरी छड़ छपरी
यानी साईं सवारी परवाज कई शाह साहब तो फरमाए तो मुंह मंजर ॾिठो त हर हिक जी उम्मीद हुई त असां गॾा साईं जी रफ़ाक़त में गॾा वञो जे बेटा साहब जो फरमाए सर त्यूं आई वञोड़ी वञोला मुंजोड़ी लेख लकल सी सर त्यूं आई वञोड़ी वञोला मुंजोड़ी लेख कुनल सी मुंजोड़ी लेख लखल सी मुंजोड़ी लेख बकल सी हेदो शहर बंबोर जुमियाला हेदो शहर बंबोर जुमियाला है आई त भियोली भियोला मुंजोड़ी लेख लकल से मुंजोड़ी लेख लकल से सरतों आई बनोड़ी बनोला मुंजोड़ी लेख लकल से मुंजोड़ी लेख लकल से नारे तकबीर नारे रिसालत मशाइखे अहले सुन्नत हजरत क़िबला साईं अलहाज साईं हाजी शेर मोहम्मद साहब नारे तकबीर नारे रिसालत मशाइखे अहले सुन्नत उलमाए अहले सुन्नत सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैहि या हबीब अल्लाह। प्यारा मुसलमान भाइरो अल्लाह जे महबूब करीम जे महराज शरीफ जी झलक बुधी ऐ बी निस्बत अजो के न प्रोग्राम के सोने बादशाह पीर जी यारी पीरन जो पीर बादशाह पीर सैयदना अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला खुश नसीब वे मानू जेके संदन यारी था मनाए संदस यारी में के बियन था हजरत साईं सोहेल रहमतुल्लाह अलैहि पीरन जे पीर बादशाह पीर जो खलीफो आ फरमाए तो एक दफो बगदाद शरीफ में पीरन जा पीर नजर न प्या चल हर एक गोला में तो पर मां दजले दरिया जे किनारे में दिसा बादशाह पीर बीठो आ दरिया दजले जू मच्छू पंजा मथा बाहर कदी दस्तगीर जे दीदार में मां भीजी वस एतरे में मुसल्लो आयो दजले दरिया हथा तरदो मुसल्लो आयो पीरन जो पीर बादशाह पीर हसनी हुसैनी सैयद उन मुसल्ले ते भी बरकत नमाज नफल पढ़न लगो नफल पढ़न खां बाद अल्लाह जी बारगाह में अर्ज के मुजा मौला तू कादर मां अब्दुल कादर अज मां अब्दुल कादर सा वायदो कर त मुजा मौला मुझे मुरीदन जे मथा रहम करम फरमाई दे ऐ मुझे मुरीद जो खात्मो बिल ईमान फरमाए जो यानी मुझे मुरीद जने गुजारे वने त ईमान ते खात्मो थे कलमो पढ़ी दुनिया छड़े ओ मुझा मौला जने कलमो पढ़ी मुसलमान थी निकरे पो जने कब्र में वने त मुझा मौला कब्र वारा जेके मलाइका ईंदा उनन खे मुझे मुरीद जी पारत कजा
मुझे फकीरन जी पारत कजा त दस्तगीर जा मुरीद इन्हनि जी अवां खे पारता रब दुआ कबूल कंदो वयो मुझा मौला जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो मुझा मुरीद यारियूं कारियूं करण वारा जॾहिं महशर जे मैदान में उथंदा त मुझा मौला उन्हनि जे मथां ख़ास रहम करम फरमाए जा अल्लाह से फरमायो दस्तगीर ई थींदो कॾहिं त चवंदा मुर्शिद जो दस्तगीर उनखे लर न लोॾो जंहिंजो अब्दुल कादिर पीर उनखे लर न लोॾो जंहिंजो अब्दुल कादिर पीर उनखे लर न लोॾो चोरन के अब्दाल बनाए हिकड़े इला के जो अब्दाल गुजारे हजरत ख्वाजा खिदर अलैहिस्सलाम ये नई गाल भी याद रखिजो ख्वाजा साहब जो फरमान आहे ख्वाजा खिदर अलैहिस्सलाम जो त जेके मुंहिंजो असल नालो याद हूंदो ऐं मुंहिंजे बाबे जो नालो याद हूंदो उन जो ख़ात्मो ईमान ते थींदो उन जे लाइ दुआ घुरी आहे साईं जो असल नालो आहे बिलियान ऐं वालिद साहब जो नालो आहे मलकान बिलियान बिन मलकान हज़रत साईं ख्वाजा खिदर बि जई रात अब्दाल वठण पियो अचे उन रात हिकिड़ो चोर साईं जे हुजरे में बादशाह पीर जे हुजरे में साईं जी सदरी खणण जे लाइ आयो पर सदरी खणी जो हथन में रखे पियो त नज़र ई ख़त्म थी पई वरी रखे त नज़र सलाम आखिर ख्वाजा खिदर अलैहिस्सलाम दरवाजे ते दस्तक ॾिनी चोर ॾिठो त कम ख़राब थियो को माण्हू आयो आहे हाणे पकड़जी पवंदुसि मस्जिद जूं चटायूं निखूं मदरसे जूं पयूं उन में हिकिड़े में पइजी वियो भले हाणे साईं मसरूफ़ थी वञनि सुबुह जो निमाज़ ते निकिरंदा तॾहिं निकिरनि हज़रत ख्वाजा खिदर अलैहिस्सलाम सलाम कयो बादशाह पीर खे सुनो फलाने ॻोठ जो अब्दाल गुज़ारे वियो आहे अब्दाल जी ज़रूरत आहे बादशाह पीर रहमतुल्लाह अलैह फरमायो ख्वाजा खिदर आधी रात को नमाज में को तहज्जुद जी नमाज में को नफलन में को कुरान जी तिलावत में को केड़े हाल में को केड़े हाल में इलाही तो आशिकन जी खलकी अहिड़ी ज़ात के भी हलवाटन ते के जागन सारी रात को पिरह फुटे पिर भात वनी में लोकन मोहम्मद से साईं को केड़े हाल में सुबह थियणो साईं फरमाया ख्वाजा खिदर अर्ज को सोना सुबह ताईं मसलो हल कोन थींदो सुबह ताईं जे करी को ज़लज़लो अची वियो पो केर ज़िम्मेदार आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो साईं फरमायो को हिन वक्त असां वटि को तयार वली कोन्हे को और मदरसे जी चटाइनि में चोर लुको पियो आहे चोर जो ॿुधो थी ख्वाजा खिदर खुदा तुंहिंजो भलो करे तोखे भॼी निकिरणो चोर लुको पियो आहे उनखे वठी आ चोर वीचारो सोढ़ो सोढ़ो करे हेॾां करे हेॾां ख्वाजा खिदर बाह दाह साईं मूं ते रहम कजे मुंहिंजी सिफारिश करे साईं फरमायो सिफारिश छा अॼु तुंहिंजा बेड़ा पार थी दस्तगीर जे दर तां ख़ाली न मोटंदे आयो ऐं रब तुंहिंजा बेड़ा पार कंदो ही ओ पीरा ही ओ जवाना जंहिंजे दर तां चोर बि वली थी मोटिया प्यारा मुसलमान भाइरो हवल ख्वाजा खिदर बाह खां वठी आयो दस्तगीर सोने फरमायो चोर आयो है तो चोर मोटी थो त मोर आयो है तो गुनाहगार मोटी थी तो नेकोकार सिर्फ नेकोकार न दस्तगीर जी निगाह सां अज का पो तू अब्दाल खिदर सां गॾियो वञ एक नजर में बेड़ा पार चोर खे अब्दाल बनाए को छा किनड़ा प्यो बख्शाए जेके सैयद जी आउकीर उनखे लर न लोॾो मुर्शिद जो दस्तगीर उनखे लर न लोॾो
यारी बार करण सवाबा दुश्मन लाए जियरे दाबा जन्म सिरियों में राया खीर उनके लर न लोडोवा मुर्शिद जो दस्तगीर उनके लर न लोडोवा अर्रहमान अल्लाह मल कुरान रब तो फरमाए ओ रहमान है जे पंहिंजे महबूब खे कुरान पढ़ाए मालूम छो तो कुरान पढ़ाइण अल्लाह जी सुन्नत कुरान के पढ़ण मदीने वाले साईं जी सुन्नत पढ़ाईंदड़ खुश नसीबन पढ़ंदड़ खुश नसीबन मुंहिंजा प्यारा दोस्तों जेके उलमा जेके हाफ़िज़ मशाइख मदरसो हलाइनि था मदरसो पढ़ाइनि था के ॾाढा खुश नसीबन सभु को माण्हू चए थो आऊं भलो आहियां आऊं सुठो आहियां पर अल्लाह जे पाक रसूलनि जे सरदार फरमायो मुंहिंजी उम्मत जा भला माण्हू आहिनि जेके क़ुरान पढ़नि था वरी क़ुरान पढ़नि हे जेके असांजा शागिर्द मोती जा दाणा इन्हनि खे इन्हनि जे माइटनि खे अर्ज़ कंदुसि अल्हम्दुलिल्लाह हिननि ते सही मौली खलील अहमद साहब महिनत कई वक्त कजो पंहिंजो घर तड़ बार बच्चा छॾे ते तव्हांजे बच्चनि खे पढ़ाई असांजे क़ाबिल इकराम साईं सैयद अलहाज साईं कमन शाह बादशाह ऐं ॿी जेका बि असांजी सादात बिरादरी जोखिया बिरादरी आहे उन्हनि सभिनी जो तावन आहे अल्हम्दुलिल्लाह उन तावन सां मदरसो मस्जिद शरीफ आबाद आहे अल्लाह कंदो ॾींहुं क़यामत ताईं आबाद हूंदा बुज़ुर्गनि जी निगाह करम आहे पर माइटनि जो कमु आहे पंहिंजे बच्चनि खे चओ त क़ुरान तव्हां पढ़ियो आहे वरी मंज़िल रुकू रुकू करे क़ुरान खे पढ़ंदा रहनि क़ुरान खे हेॾी सारी मेहनत हेॾा सारा जश्न ये ज़ाया न वञनि मुंहिंजा प्यारा दोस्तो जे क़ुरान खे पढ़ंदा रहिया क़ुरान सां दिलि लॻाईंदा रहिया त ही उहे जवान जिन जे माइटनि खे ख़ुदा क़यामत जे ॾींहुं नूर जा ताज क़ुरान पढ़ो क़ुरान पढ़ायो मदरसनि सां तावन कयो अल्लाह कंदो रब अवां जा बेड़ा पार फरमाईंदो मुंहिंजा प्यारा पाड़े वारनि जो अदब कयो यतीमन गरीबन गुरबे जो ख्याल कयो वॾे नंढे जो हया अदब कयो न्याणी जो अदब हया कयो माइटन सां माइट वालिदैन सां भला पेर भरियो मुंहिंजा अजीज दोस्तो बुजुर्गो सची ज़ात सैयद सगोरी जी उन जो अदब उन जी ताज़ीम असांजे मथां लाज़िम आहे उहा ताज़ीम कयो ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो सूद जे कारोबार खां भॼी परे थियो मुंहिंजा अजीज दोस्तो कूड़ न ॻाल्हायो सच ॻाल्हायो अल्लाह कंदो रब अवां जा बेड़ा पार फरमाईंदो रब मुंहिंजी अवां जी हाज़िरी क़बूल फरमाए व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।